जमियत उलमा इस्लाम बाडर पारां सीरत النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्रोग्राम जन्नत शादी हाल में मुनक़िद कयो वियो। प्रोग्राम में जमियत उलमा इस्लाम डोकरी जे अमीर हाफ़िज़ मोहम्मद उस्मान जे हथियाल, जमियत उलमा इस्लाम तालकी लाड़कानी जी नायब सदर मुफ्ती नसीर अहमद भुट्टो, मौलाना मोहम्मद आरिफ, मौलाना अब्दुल गफ़ार नूनारी, हाफ़िज़ फ़िदा हुसैन जे हथियाल समेत जमियत उलमा इस्लाम जे कारकुननि समेत शहरनि हज़ारनि जी तादाद में शिरकत कई। प्रोग्राम जे महिमान ख़ास सिंध मशहूर मारूफ़ आलिम मौलाना असदुल्ला खड़ो आज पंहिंजे अंदाज़ में सीरत النبي सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते रोशनी विधी। मौलाना असदुल्ला खोड़े ख़िताब कंदे चयो त दीन इस्लाम अमन भाईचारे वारो मज़हब आहे। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿिन्ही जाननि लाइ रहमत बणाए मोकिलिया विया आहिनि। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आख़िरी नबी रसूल आहिनि। हज़ूर करीम असांखे निमाज़, रोज़े, ज़कात ॾियणु, इंसान ज़ाती ख़िदमत करण जो पैगाम ॾिनो आहे। असांखे उन्हनि जी तालीमात ते अमल करणु घुरिजे। प्रोग्राम में नौजवान नात ख़्वान अब्दुल सत्तार बुघियो बहितरीन अंदाज़ में हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान इक़्तस ॿुधायो। हिन प्रोग्राम जी तमाम कारी अब्दुल लतीफ़ नूनारी जमियत उलमा इस्लाम जे कारकुननि कया। आख़िर में मुल्क जी सलामती लाइ पिणु दुआऊं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध न्यूज़ वेब टीवी।